नाज़रीन, हैदराबाद में कोरोना सबब अधिक 4 ॼणा फोत थी विया। 64 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल सायरा, कोरोना की टी लहर दौरान हैदराबाद में कोरोना जा हालात जारी आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 64 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सबबि 4 मरीज़ ज़िंदगी जी जंग अखिड़ हाराए वेठा आहिनि। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सबबि फोत थींदड़ मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 315 थी वियो आहे। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जूं 281 टेस्टूं कयूं, जिन मां 64 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 1408 थी वियो आहे, जिन मां 1300 जेके 44 मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि। जॾहिं त जेके 64 मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ज़ेर इलाज आहिनि। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।